मुझे पुट ते जेको आहे इल्ज़ाम हुयो त माना जेको आहे चनन जी छोकिरी माना खणी वियो आहे। असांखे हालांकि इल्मु ई न हुयो, माना का शइ माना राब्तो बि न हुया, नंबर बि हुनजा बंदि हुया हुयो। माना इहो इल्ज़ाम हुयो। असां कोशिशि कईसीं हेॾे होॾे जेको आहे त पोइ असांजो राब्तो न पियो थी सघे। बाद में देरि सां जॾहिं छोकिरो वञी हैदराबाद कोर्ट ते माना वञी ॿिन्हिनि पंहिंजो निकाह कयो, उते उनजा वीडियो लेटर बेटर अची विया। पुलिस जी सुबुह ते रेड थी त पुलिस खे असां चयो त भाई जेको आहे त हे लेटर आयो वञी उन्हनि को असां त को माना को वॾा को नंढनि खे कोन चवंदा आहिनि त तव्हां हे कमु कयो। इहो बिरादरी सभिनी में थींदो रहंदो आहे, पर जेकॾहिं कसूर हुजे हिक जो ऐं उहो माना सज़ा अचे सॼे ॻोठ खे, माना सरदारी निज़ाम आहे। हे पाण सरदार अहमद अली ख़ान ऐं असांजो सरदार बुलनि जो चीफ सरदार सदाम हुसैन ख़ान पाण बीह करे घासलेट खणी अची 200-300 माण्हू हथियारनि सां हिते असांजा 2-3 ॿार जेको आहे सड़ी विया आहिनि। उन खां अलावा माना तव्हां ॾिसो था हज़ारे मण माना हर घर में माना ईअं सम्झ 40-50 मण कणिक हूंदी, 150 माना घर तव्हां चौधारी घुमी आया हो जेको आहे सड़ी वियो आहे। जेकॾहिं उन कयो आहे बि तव्हां मां कसूरवार आहियां, तव्हां मुंहिंजो जेको नुक़सानु तव्हांखे करिणो कयो। ॿियनि हिननि ग़रीबनि मज़लूमनि कहिड़ो ॾोह कयो। हे सरदार साईं पाण हथियार माण्हू खणी इहो तव्हांजे साम्हूं ॾिठो साईं 150 घर आहे हिते। 2022 में सॼा घर जेको आहे तबाह थियल आहे। सॼा तव्हां ॾिसो था सरसो जा घर आहे। सरसो वारा माना 3-3 लख जे हवाले सां जेको घर मिलियल हो, सॼा उहे घर जूं छतियूं बि पटियूं अथऊं, बाहियूं ॾिठूं। 200-300 माण्हू हथियारनि सां हुया हिते। माना ॻोठ वारा बेवस्ती हर को माण्हू हिन खे उहो कयो त बाबा खूनारेज़ी थींदी, माण्हू मरदा, तव्हां ख़ुदा खे मञो माना छॾियो बसि। भाई ॾिठी जेको इहो वाक़ियो छोकिरी जो तो आया झट में हमलो करे वही। अॻे पुलिस आई, पुलिस मोटी वे वरी आया आइए सॼो चौपास ॻोठ खे वराए विया। पोइ असां पुलिस पाण 20 साल आया। पोइ असां ज़ैफ़ा छा कयूं बि असां ज़ैफ़ा भाई ॻोठ सॼो सॼो छा बचियो, कुझु न बचियो। कजो 300-400 घर आहे, का शइ न बची। खटा आहिनि कोन को टपड़ो आहे। हाणे बचिड़ा छा खाइनि राति छा राति बचिड़ा सुम्हनि खटनि ते। अहिड़ो वरी माण्हू हिकु मारंदा, 2 मारंदा, 3 इहो वैल्यू न करंदा गरीब गुरबे सां। न मिट न माइट हुजे मिट मारे वेर को पंहिंजी ॿकरी पायर वेर को पंहिंजे घर वञा न, ॿियनि जा जो ज़िया न कयूं। छो 2-2 3-3 गाॾियूं कणकनि जूं रखियूं, को हंधु टपड़ो आहे, को खट खटोलो आहे, को चांवर चिबड़ा आहे। छा ग़रीब जे घर में न पियो आहे? सभु साड़िया, कुझु न बचायो असांजे काल। छा बचायो असां काल? इंतज़ामिया जे तरफ़ां सिर्फ़ु हिकिड़ी फायर ब्रिगेड गाॾी आई आहे, उन खे बि ॿुधो वियो आहे त रोके वियो रस्ते में। पुलिस जी एॾी नाअहली हुई जो पुलिस सर इहो फायर ब्रिगेड यार खां बयानु वरितोसीं त उन चयो त जेको आहे सो मूंखे पुलिस रोकियो आहे उन फायर ब्रिगेड यार जे बकौल। बट उन खां अलावा जेको आहे सो असां पुलिस खे 1-5 ते कॉल कईसीं त बाबा कोई जानी माली नुक़सानु न थिए, ॿिन्ही तरफ़ां तव्हां अचो। 1-5 ते कॉल असां वटि रिकॉर्ड आहिनि उहे। ऐं पुलिस जेको आहे सो हिन जो कोई बि माना जेको आहे सो माना उहो न वरितो, पंहिंजो जेको आहे सो हिकमत अमली में इन खे न वरितो, जंहिंजो इहो तव्हांखे पस मंज़र ॾेखारिजे पियो। इहो जेको बि जेको आहे सो वञे पियो जेको आहे सो केयर ऑफ हिननि जो इहो सॼो पुलिस ॾे वञे पियो। ऐं पुलिस जी हिन में वॾे में वॾी नाअहली आहे। काफ़ी ग़रीबनि जा जेको आहे सो माना नाहक जेको आहे सो घर सड़िया विया आहिनि। ऐं मज़लूमनि ॿियनि ग़रीबनि जा वीचारनि जा घर सड़ी विया आहिनि। जंहिं कई आहे तव्हां उन जे लाइ कयो न, बाक़ी ॿियनि जे लाइ कयो बाबा मञूं था त उन्हनि जो बि हिकिड़ो नुक़सानु थियो आहे, उन्हनि जा बि हिकिड़ो घर जो जेको आहे सो वाक़ियो आहे। बहरहाल ईअं न थींदो आहे।